दरिया जे हिकिड़े पासे खां ठठींगन जो ॻोठु हुयो, ॿिए पासे खां टोटरी रहंदा हुया। ठठींगन राति जी ऊंदाई में दरिया पार करे टोटरिन जा घोड़ा काए हलिया विया। सुबुह जो जॾहिं घोड़ा हुननि न ॾिठा त टोटरिन सोचियो शायदि कोई पंहिंजो ई माण्हू काए वियो हूंदो, ॼाण आयो। इंतज़ारु कंदे 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 हिकु ॿ ॾींहं गुज़री वियो ऐं टोटरिन खे यकीन थियो त असांजा घोड़ा ग़ाइबु आहे। हिकु घिटी जॾहिं ॿी घिटी में टोटरिन जे सरदार जो घरु हुयो, सुबुह जो न्यापे लाइ माण्हू मोकिलियण शाम ताईं उहो उते पहुतो। जीअं ई उनखे न्यापो मिलियो, सरदार सुतत अचण में उन पाण 3-4 ॾींहं लॻाया। 3-4 ॾींहंनि खां पोइ वेही करे साह पटींदे पटींदे हिकु ॿ ॾींहं ॿियो बि हिननि ज़ाया कयो ऐं सलाह मशवरो कंदे कंदे ईअं 2-3 ॾींहं ॿिया बि हुननि ज़ाया कया। एमरजेंसी लॻल हुई सॼे ॻोठ में। महीने खण में हिननि इहो तइ कयो त असांखे हाणे करिणो छा आहे। महीने खां पोइ हिननि हिकिड़ो इहो प्लान तयारु कयो त असां शहर में पंहिंजो माण्हू मोकिलींदासीं, उहो बूटा वठी ईंदो, चकियूं। उहे बूटा वठी करे जीअं उहे असां पोखींदासीं, जीअं ई उहे 4-5 सालनि में वधी वण थींदा, उन वणनि जा असां ॾार कटींदासीं, उन ॾारनि मां असां तख़्ता ठाहींदासीं, उन तख़्तनि मां असां ॿेड़ा ठाहींदासीं ऐं उहे ॿेड़ा दरिया में विझी करे काह कंदासीं। छॾिणो न आहे ऐं तमामु जल्द पलांत करणो। हमरा शहर वियो, 2-2.5 महीना उन शहर को चकियूं वठण में लॻाया। उतां भरियूं ॿधी करे निकितो पहुचे, थाबू आयो, किरियो, चकियूं किरी पियूं, चई थी तकड़िया। नेठि चकियूं वठी हुन पंहिंजो सुठे तरीक़े सां ॻोठ में पहुता। स्लोली ग्रेजुअली कमु हले पियो। पंहिंजो हुननि जो प्लान सफ़र सुस्ती सही पर हलंदो रहेनि पियो। ही लॻा पिया सभु ॻोठ वारा, छॾिणो न आहे ऐं तमामु जल्द पलांत करणो आहे। तमामु जल्द पलांत में लॻा पिया। होॾां काफ़ी महीना गुज़रण खां पोइ ठठींगन सोचियो त जंहिंजा घोड़ा काए आया आहियूं, हिन वक़्त ताईं असां ते जवाबी कार्रवाई न थी आहे, ख़ामोशी लॻी पई आहे। हिकिड़ो वहम, हिकिड़ो ख़ौफ़ वेठो उन्हनि खे। हुननि राति जी ऊंदाई में पंहिंजो माण्हू मोकिलियो जासूसी करण जे लाइ। हुन माण्हूअ रेकी कई, बाक़ाइदे मुआइनो कयो त हिननि जो प्लान छा आहे। हुन ॾिठो त चकियूं हणनि था, हे इंतज़ारु कंदा इहे वण थींदा, पोइ इहे हिननि जा ॾार कटींदा, तख़्ता ठाहींदा, ॿेड़ा ठाहींदा, पोइ असां ते काह कंदा। इहा सॼी रेकी करण खां पोइ ठठींगन जे सरदार वटि वॾो जरगो लॻो। उते वेही हुन जासूस ॿुधायो त साईं हुननि जो वॾो प्लान अथव, हो वण था पोखनि, इहे वॾा थींदव, उन्हनि जा ॾार कटींदा, तख़्ता ठाहींदा, ॿेड़ा ठाहींदा, पोइ उन ॿेड़नि ते सॼो जो सॼो ॻोठु उन्हनि जो असां ते काह कंदो। ठठींगन जे सरदार जीअं इहा ॻाल्हि ॿुधी, घबराए करे चयईं त सुभाणे खां पोइ खून ख़राबु न थी पए, घोड़ा वापसि कयो। घोड़ा वापसि कयनि। उहे बूटा उते अञा लॻा ई न, घोड़ा वापसि थी विया उन्हनि। दोस्तो, ही थोरो मज़ाया किसो हुयो। मज़ाया खणी न चऊं, दिलचस्प किसो हुयो। सो हिन दिलचस्प किसे में मां जेको हिकिड़ो महसूसु कयो, जेको मुंहिंजो पंहिंजो ओपिनियन आहे, उहो तव्हांखे थोरो शेयर कयां त हीउ जेको टोटरिन जो ॻोठु हुयो, मूंखे ईअं लॻो ॼण इहे असां सिंधी आहियूं ऐं जेके इहे ठठींग हुया, इहे ठठींग उहे आहिनि जेके अॼु बि असांजो माल हड़प कयूं वेठा आहिनि, जेके असांजा घोड़ा चोरी था करे वञनि। पर दोस्तो, हुन किसे वारे टोटरिन में ऐं असां में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। किसे वारनि टोटरिन वटि हिकिड़ो प्लान हुयो, बूटा पोखणु, वधी वण थियणु, ॾार कटणु, तख़्ता ठाहिणु, ॿेड़ा ठाहिणु ऐं काह करणु। देर मदार ई सही, पर हुननि वटि को प्लान हुयो। असां वटि इहो प्लान बि कोन्हे को। पंहिंजो ख़्यालु रखिजो। हैदर क़ादरी, थैंक यू सो मच।